घोटकी में यूथ एंड अफेयर डिपार्टमेंट सिंध जे तरफ़ां रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श ख़ान जी हिदायत ते क़ाइद आज़म फुटबॉल ट्रॉफी टूर्नामेंट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स घोटकी में मुनक़द कयो वियो, जंहिंजा ख़ासि महिमान डिप्टी डायरेक्टर स्पोर्ट्स सखर रीजन मीर मोहम्मद कलड़ो, SSP अयूब मेहर, अदनान अहमद मेहर हुआ। इवेंट में घोटकी ज़िले जी टीमुनि हिस्सो वरितो, जंहिंमें अल शाहीन FC ऐं शाहीन स्टार FC मीरपुर माथेलो विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो, जंहिंमें अल शाहीन FC शाहीन स्टार FC खे 1 स्कोर तां शिकस्त ॾेई टूर्नामेंट खटे वरितो। इन मौक़े ते फातह टीम खे ट्रॉफी ऐं 8,000 रुपया नक़द ऐं रनर अप टीम खे 4,000 रुपया नक़द ऐं ट्रॉफी ॾिनी वई। इन मौक़े ते स्पोर्ट्स सखर रीजन जे डिप्टी डायरेक्टर मीर मोहम्मद कलड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ाइद आज़म ट्रॉफी रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श ख़ान मेहर ऐं सेक्रेटरी स्पोर्ट्स सिंध जी हिदायतुनि ते मुनक़द कई वई, जंहिंमें घोटकी ज़िले जी टीमुनि हिस्सो वरितो ऐं इलाइक़े जी अवाम पिणु ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थियो। हुन चयो त इलाइक़े जी अवाम खे तफ़रीह फराहम करण लाइ अहिड़े क़िस्म जा वधीक इवेंट मुनक़द कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।